अस्सलाम वालेकुम। अज जो वाक्य हिन तरह हूंदा ॿुधाइणु चाहियां थो त हिकिड़ो दुकानदार मुंहिंजे घर वारो उहो आयो मूं ॾे चई त दुकान जे कमकार लाइ छोकिरो खपे को तो ॾे अचे बीहण लाइ त मूंखे ॿुधाइजांइ मूं ॾे मोकिलिजांइ। त आउं वेठो कुझु ॾींहंनि खां पोइ हिकिड़ो हमरा आयो चई मूंखे दुकान ते बीहारे मूंखे बेरोज़गार वेठो त मूंखे त ज़रूरत कोन्हे मूं वटि अॻु में ई हिकिड़े छोकिरे दुकान ते कमु कयो पिए। मूं चयोमांसि हीअं कर तूं फलाणी दुकान ते वञो उहो मूंखे चई वियो आहे तूं वञी मुंहिंजे नाले ते चईंदी आहे पाण ई चवंदे त पोइ तोखे बीहारींदो। चई न उते कमु घणो आहे। चई माना धंधो हुते जाम आहे। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध तूं कम खां पोइ न टाईं कमु मूं वटि आहे कोन तोखे छाजे लाइ पिया हुन वटि कमु आहे तंहिं करे त चयो त मूंखे छोकिरो खपे कमुकार लाइ त उहो तोखे पघार ॾिए थो। ऐं इहो त चवणु चाहियां न जेके नौजवान आहिनि उहे कम खां न लाराईंदा ऐं महिनत सां कमु कनि ऐं पंहिंजो ईमानदारीअ सां कमु कनि त जीअं माना माशरे खे फ़ाइदो थी सघे। महिरबानी।